नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल बक़रा आयत नंबर 87 खां वठी 90 ताईं तर्जुमो। वलक़द ऐं अलबत्ता तहक़ीक़ या बेशक आतईना ॾिनी असां, अल्लाह ताला फरमाए रहिया आहिनि त बेशक असां अता फरमाई मूसा अलैहिस्सलाम खे अल किताब किताब वक़फ़ैना ऐं उन जे पोयां यानी पे दर पे हिक ॿिए जे पोयां असां मोकिलिया मिम बादिही उन खां पोइ यानी कंहिंखां मूसा खां पोइ बिरुसुल कई रसूल व आतईना ऐं ॾिनी असां ईसा बिन मरियम खे अलबय्यिनात वाज़िह किताब व अय्यदनाहु ऐं असां मज़बूत कयो उनखे यानी वधीक क़ुवत कई ॾिनी उनखे कंहिंखे हज़रत ईसा खे बि रूहुल क़ुदुस सां यानी कि रूहुल क़ुदुस हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खे चवनि था यानी फ़रिश्ते सां उनजी मदद कई। अफ़कुल्ल मां पोइ जॾहिं बि जाअकुम आया तव्हां वटि रसूलुम बिमा ला तहवा को बि रसूल कंहिं ॻाल्हि सां यानी जंहिं बि शइ सां न चाहियो थिए या पसंदि कयो अनफुसकुम तव्हांजे दिलनि इस्तकबरतुम तव्हां तकबुर कयो फ़रीक़न कज़बतुम पोइ हिकिड़े टोली खे पैगम्बरनि जे हिकिड़े गिरोह खे तव्हां झुटलाए छॾियो कज़बतुम तव्हां झुटलायो व फ़रीक़न तक़्तुलून ऐं हिकिड़े गिरोह खे तव्हां क़त्ल कयो। वक़ालू ऐं हुननि चयो क़ुलूबना दिल आहिनि असांजा गुल्फ़ यानी ग़िलाफ़ुनि में ढकियल आहिनि असांजा दिल बल्कि लअनहुमुल्लाहु लानत उन्हनि ते अल्लाह जी बिकुफ़्रिहिम उन्हनि जे कुफ़्र जे करे इनकार जे करे फ़क़लीलन पोइ तमामु थोड़ा माण्हू ई आहिनि मां युमिनून जेके ईमान आणिन था। वलम्मा ऐं जॾहिं बि जाअहुम जॾहिं आई उन्हनि वटि किताबुम मिन इंदिल्लाही किताब अल्लाह जी तरफ़ां यानी क़ुरान जॾहिं नाज़िल थियो क़ुरान आयो उन्हनि जे अॻियां क़ुरान जी तालीमात आयूं मुसद्दिक़ुन लिमा माहुम जेको तस्दीक़ करण वारो हो उनजी जेका उन्हनि वटि हुई यानी उन्हनि वटि तौरेत हुई ऐं उन्हनि वटि इंजील हुई उन्हनि किताबुनि जी पहिरियुनि किताबनि जी तस्दीक़ करण वारो हो क़ुरान मजीद। वकानो ऐं उन खां पहिरीं ऐं वकानो ऐं हुआ उहे में क़बलो उन ॻाल्हि खां पहिरीं यानी क़ुरान जे नुज़ूल खां पहिरीं यस्तफ़्तिहून उहे फ़तह घुरंदा हुआ यानी अल्लाह खां मदद घुरंदा हुआ अलल्लज़ीन कफ़रू उन्हनि माण्हुनि ते जेके काफ़िर हूंदा हुआ कुफ़ुर कयो जिन उन्हनि जे ख़िलाफ़ जेके अल्लाह खां मदद घुरंदा हुआ यानी चवंदा हुआ त अगरि हाणे असां वटि को पैगम्बर ईंदो त असां हिननि खां पहिरीं उन ते ईमान आणींदासीं उन जी तस्दीक़ कंदासीं। इहो सभु नबूअत जी बास खां पहिरीं नाज़िल थियण खां पहिरीं। फलम्मा पोइ जॾहिं जाअहुम अची वई उन्हनि वटि माअरुफ़ू जेके हू चङी तरह सां सुञाणंदा हुआ ॼाणंदा हुआ कफ़रू हुननि इनकार कयो बिही उन जो यानी उन्हनि किताब जो बि इनकार कयो ऐं पैगम्बर जो बि इनकार कयो। फ़लानतुल्लाहि अलल काफ़िरीन पस लानत आहे अल्लाह जी काफ़िरनि जे मथां। बिअस मश्तरो केॾो न ख़राबु आहे उहो सौदो जेको हुननि कयो बिही अनफुसहुम पंहिंजे नफ़्सनि जे बदिरां उन्हनि जेको सौदो कयो तमामु केॾो न ख़राबु आहे जो सौदो कयो उन्हनि पंहिंजे नफ़्सनि जो उन ॻाल्हि जे बदिरां ऐं यकफ़ुरू त उन्हनि इनकार कयो बिमा उन ॻाल्हि जो सल्लल्लाहु जेको नाज़िल कई अल्लाह यानी क़ुरान मजीद बग़यन बुग़्ज़ जे करे हसद जे करे ऐं युनज़्ज़िल के नाज़िल कई अल्लाह ताला मिन फ़ज़लिही पंहिंजे फ़ज़ल सां अला मन यशाअ मथां जंहिंजे बि हुन चाहियो मिन इबादिही पंहिंजे बंदनि मां फ़बाऊ पोइ उहे पलटिया या वरिया बिग़ज़बिन अला ग़ज़ब जे मथां ग़ज़ब अल्लाह जी तरफ़ां इन्हनि ते आयो
वलिल काफ़रीन ऐं काफ़रनि जे लाइ आहे अज़ाब मुहीन अज़ाब रुसवा करण वारो ख़्वारगी करण वारो तमामु यानी बुरे क़िस्म जो अज़ाब उन्हनि जे लाइ रुसवा करण वारो अज़ाब आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।